नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खिपरो खां ख़बर ॾींदा हलूं त सिंध हुकूमत अॼु 12 वॻे खां 3 वॻे ताईं मुकमल लॉकडाउन जो ऐलान करायो। खिपरो इंतज़ामिया मुकमल लॉकडाउन ते अमल कराईंदे, जंहिंमें मीरपुर ख़ास रोड, सांगड़ रोड, सेंजी रोड समेत शाही बाज़ार खे मुकमल बंदि करायो हो। खिपरो शहर वीरानगी जो ॾेख ॾियणु लॻो, जॾहिं त मस्जिदनि जे इज्तिमाउनि ते पाबंदी लागू कई वई हुई। खिपरो इंतज़ामिया लॉकडाउन खे सख़्तु करण जे लाइ वॾी नफ़री मुक़ररु करे छॾी। ईंदड़ वेंदड़ रस्तनि ते पुलिस एहलकार मुक़ररु करे छॾिया हुआ। 3 वॻे खां पोइ ॿीहर दुकान खुली विया आहिनि, जंहिंमें करियाना, सब्जी मार्केट, फ्रूट, गोश्त जा दुकान, खीर जा दुकान, मेडिकल स्टोर, मेडिकल सेंटर खुलणु शुरू थी विया आहिनि, जेके अॼु शाम जो 6 बजे ताईं खुलियल रहंदा। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।